ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कोट खां रिपोर्ट करे रहियो अब्दुल ख़ालिक चाचड़। कश्मीर ज़िले में ॾोहारी सरेआम रोडनि ते निकिरी आया। खड़ भूसे जे दुकान ते लाखें रुपया फुर करे आसानी सां फरार थी विया। ॾोहारनि मोटरसाइकिल ते आया ऐं 10 लख रुपया हथियारनि जे ज़ोर ते फुर करे विया। असांजो धरणो राजेश कुमार ऐं फुर थियल रक़म न मिलंदी, रोड बंदि रहंदो। कश्मीर इंडस हाईवे लॻे हिंदू वापारी राजेश कुमार जी दुकान ते हथियारबंदनि हमलो करे ॾिनो। हथियारबंदनि दुकान जे समूरनि मुलाज़िमनि खे यरगमाल बणाए लखें रुपया फुर करे आसानी सां फरार थी विया। वाक़े खां पोइ शहरनि इंडस हाईवे ते टायरनि खे बाहि ॾेई साड़े इंडस हाईवे रोड बंदि करे छॾियो। रोड बंदि थियण सबबि सिंध पंजाब बलूचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक जाम थी वई। गाॾियुनि जूं टिकियूं क़तारूं लॻी वयूं। धाड़ेल अचनि था ऐं आसानी सां फरार थी वञनि था। एहतिजाज कंदड़ कश्मीर पुलिस धाड़ेल न ॾाढो बेवस मुज़ाहिरनि आला अख़्तियारनि नोटिस वठी चोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे फुर कयल रक़म वापसि कराई वञे। एहतिजाज कंदड़ मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जेसीं ताईं अगवा थी वियल राजेश कुमार जी बाज़ियाबी फुर थियल रक़म वापसि नथी अचे, चोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जेसीं ताईं एहतिजाज जारी रहंदो।